अस्सलाम वालेकुम संगत जी तव्हां ॾिसो तव्हांजो पंहिंजो शफ़ीक शाह राशिदी ही असांजो कुछ टाइम अॻु में टूर हुयो कोमरी इस्लामाबाद लाहौर एॾा विज़िट ते विया हुआसीं। सो ही व्लॉग तव्हां पूरो ॾिसिजो। इंशाल्लाह हिन में काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे मज़ो ॾींदियूं ऐं व्लॉग आख़िर ताईं ॾिसिजो। सिकंदराबाद तां फुल डोम निकिती, खेर सां कलमी क़ुरान जी ज़ियारत करे निकितासीं। डोम ईअं फुल हुई जीअं पिड़ीअ तां रिढूं या ॿकरियूं सथियूं हुजनि। खेर असां पंहिंजे सफ़र जो आगाज़ शुरू कयोसीं ऐं थोरी देरि खां पोइ रोहिड़ी टोल प्लाज़ा ते वञी पुॻासीं जिथे असांखे मथे सीपेक ते चढ़णो हो। 2 hours later. सीपेक ते वॾो मज़ो सुकून हुयो, पर अहिड़ी असांखे अची बुख लॻी जो हेठि लही वियासीं रेस्ट एरिया ॻोल्हे। उते अची असां चयो हाणे कुझु पेट जी पूॼा कयूं। हिते रेस्ट एरिया ते वॾो सुकून हो, हर कंहिं खाधो पीतो, कुझु पेट में साहु पियो। असां चयो हाणे जाम सफ़र पियो आहे, छाजे करे 8-10 कलाक जो सफ़र हुयो, असांखे इस्लामाबाद वञिणो हुयो। इन जे करे असां चयो हाणे निकिरूं। पर हिकिड़ो शख़्स हो जंहिं अञा ताईं बोतल जी पचर न छॾी। ईअं बोतल खे पीतई ॾिसो तव्हां। राति जो असां 12-1 बजे पुॻासीं इस्लामाबाद। इन जे करे सुम्ही रहियासीं। सुबुह जो वरी निकितासीं फैसल मस्जिद लाइ। जीअं ई फैसल मस्जिद ते पुॻासीं, खालदई तमीज़ पठाणनि सां गॾु अहिड़ियूं झुमरियूं हयूं। त रुॻो हिननि खे ॾिसां पियो त अलाह करे हिननि जी टंग जो खेर हुजे, हिन छुरा टंगूं भंजराए वेही रहनि। बिना देर जे फैसल मस्जिद ते पुॻासीं जिथे काफ़ी रश ईद जो मौक़ो हो ऐं गर्मी बि हुई, पर मज़ो जाम हुयो। काफ़ी फैसल मस्जिद घुमियासीं ऐं फ़ोटूं वग़ैरह कढियासीं। उन खां पोइ हीउ ॾिसो तव्हां जबलनि जो निज़ारो ऐं फैसल मस्जिद जो निज़ारो। वाह वाह। 1 hour later. पोइ असां आयासीं व्यू लेक ते जिथे असांखे लॉन्च ते चढ़ी ऐं हिन ढंढ जा टूर ॾियणा। पोइ असां संगत सॼीअ सां उन ते चढ़ी वेठासीं ऐं ॿेड़ी जेॾीमहिल फुल थी त हलणु शुरू थी वई। लॉन्च वॾी स्पीड में हुई ऐं हिन जूं जेके लहरूं हुयूं उहे पाणीअ खे ईअं मथे पियूं कनि। संगत के कुझु दोस्त जेके हुआ उन्हनि खे भउ बि थिए पियो, पर असांखे भउ न थियो। GSN जा नारा हयासीं ऐं पंहिंजी संगत सां जेको आहे ॾाढो इंजॉय कयोसीं। लॉन्च तां लही करे असां अची गाॾीअ में वेठासीं ऐं असांजो सफ़र हो कोमरी साइड। असांखे उते वञिणो हो जिथे जन्नत जो निज़ारो आहे। ऐं खेर सां असांजी गाॾी जेका डोम हुई आहे फुल थी माण्हुनि सां हलणु शुरू थी वई ऐं असां पंहिंजे सफ़र जी मंज़िल ते रवां दवां थी वियासीं। 2 hours later. असांखे जंहिं घड़ीअ जो इंतज़ारु हो खेर असां वञी कोमरीअ पुॻासीं। हिते त गर्मी आहे जाम, उते जो पुॻासीं त असांखे सीउ वठी वियो। रश हुअण जे करे असां गाॾी कई ड्राइवर जे हवाले। असां चयो हाणे असां जेको आहे सो मौसम जो मज़ो था वठूं ऐं संगत सां गॾु निकिरी पियासीं रोड जो गश्त कंदे। वण टिण ॿूटा सभु एॾा सुहिणा पिया ॾिसजनि जो सफ़ा छा ॿुधाइजे। वाह वाह। उते जबलनि में पठाणनि जो हिकिड़ो ग्राउंड हो जिथे हुननि रांदि पे खेॾी ऐं असां वारे छोकिरनि बि चयो असां हुननि सां रांदि खेॾंदासीं। मूं हिननि खे झलियो त भाऊ शायदि अफ़रीदी आहे, माइटनि तव्हांखे न मारणु ॾींदा, पर हुननि मुंहिंजो चवणु न वरितो ऐं नेठि वञी हुन रांदि खेॾी ऐं हाराए मोटी आया। पोइ अची ॻाल्हियूं कनि त हिन बैटिंग भली कोन कई, हिन बॉलिंग कोन भली कई। मूं चयो हाणे बेस खे छॾियो ऐं जिथे आया हो घुमणु, हीउ ॾिसो कोमरीअ नज़ारा ऐं मौसम खे इंजॉय कयो। हीउ ॾिसो कोमरीअ जो शहरु आहे। माशाअल्लाह सुभान अल्लाह। हीअ अलाह ताला जी कुदरत आहे जिते जून जुलाई में कोविड आहे। कोमरीअ जी मौसम खे तमामु घणो इंजॉय कयोसीं। खाल त एॾा फ़ोटूं कढिया जो छा ॿुधाइजे तव्हांखे। हीअ जेके हमराह इहे सिलेंडर खणी आया, खाइण पीअण जो सामान हीअ कचो वठी आया ऐं उते ठाहे अलाए छा खाइनि पिया। परे खां असां ॾिठो। पोइ संगत असां वरी पछताए पई त यार काश पाण बि को अहिड़ो सिस्टम कया अचूं हा। होटलनि खां बहितर हो त अंदरि जेको आहे सो ॿेले में हली काशे पचाए खाऊं हा। कोमरीअ में काफ़ी इंजॉय कयोसीं। उन खां पोइ असांखे वञिणो हुयो माल रोड ते। उन जे करे असां 2 सूज़कियूं करायूं। हिकिड़ीअ में असां वेठासीं, हिकिड़ीअ में असांजी संगत वेठी, छाजे करे जो असां माण्हू जाम हुयासीं ऐं असांजो सफ़र शुरू थी वियो माल रोड जी तरफ़। थोरी देरि खां पोइ असां पुॼी वियासीं माल रोड ते। असांखे ईअं पियो लॻे ॼण ही पाकिस्तान कोन्हे को कंहिं ॿिए मुल्क में अची विया आहियूं। उते एॾी साफ़ सफ़ाई हुई ऐं एतिरा बहितरीनु माण्हू हुया जो तव्हांखे छा ॿुधाइजे। शहर घुमी फिरी अची थकिजी वेठासीं ऐं असांखे बुख बि लॻी। असां चयो हाणे मानी खाइजे। पोइ उन खां पोइ संगत वेही ॾाढो मानीअ खे रड़ो कढियो। ॿिए ॾींहं ते खेर सां असां निकितासीं न्यू मरी जे लाइ जिथे सर्दी हुई जाम। असां पंहिंजा जैकेट वग़ैरह पाता हुया। हिते त गर्मी आहे पर उते एॾी सर्दी हुई जो असांखे जैकेट पाइण ते मजबूर करे छॾियईं ऐं एॾो पाणी थधो हुयो जो असां तड़ बि कोन करे सघियासीं। उन ई कपिड़नि में निकिरी पियासीं। असां वारे ड्राइवर चयो त मथे चढ़ायूं आहिनि जाम ऐं काफ़ी लोड आहे डोम ते, इन जे करे गाॾी मथे न हली सघंदी। इन जे करे असां हिकिड़ो पठाण हथु कयो जंहिं वटि सूज़की हुई ऐं उन सां असां चढ़ी पियासीं। असां निकिरी पियासीं न्यू मरीअ जी तरफ़। 1 hour later.
न्यू मरीअ में पुॼी वियासीं असां ऐं असांखे चढ़णो हुयो चेयर लिफ्ट ते उन लाइ असां टिकेटूं वठी ऐं लाइन में बीठासीं थोरी देरि खां पोइ असांजो नंबर अची वियो थोरी देरि खां पोइ असांजो नंबर अची वियो ऐं असां चेयर लिफ्ट ते चढ़ी वियासीं असां थधी हवाउनि में काफ़ी इंजॉय पिया कयूं पर असांखे भउ थिए पियो त जे हेठि मोबाइल किरी पई त असांखे खणी केरु ॾींदो हेकर त वञी असां ख़ुशीअ मां शौक़ मां चढ़ी वेठा हुआसीं पोइ त न को सफ़र खुटे पियो न को असांजी जिंद छुटे पई 12 किलोमीटर सफ़र करे वञी असां न्यू मरीअ ते लथासीं जिथे पठाण कंगड़ीअ वारी गेम पिया खेॾनि जेको बि न बोतल में कंगड़ी विझी वियो त उहा बोतल हुननि जी जेका बि शइ ते रखी पर तामी त हुननि सां खेॾी तामी त हुननि जा खंदा खणी छॾिया थोरी देरि खां पोइ बिस्मिल्लाह करे घोड़े ते चढ़ी पियासीं हफ़ीज़ चयोसीं फोटूं कढो त ई कैमरा खयो आयो बिस्मिल्लाह करे सभिनी जा फोटूं कढियईं केॾीमहिल हेॾो पियो वञे केॾीमहिल होॾो पियो वञे पर कंहिं बि हफ़ीज़ जो फोटो न कढियो सॼी संगत घोड़े ते चढ़ी निकिरी पई ऐं पठाणनि खे चयोसीं असांखे जबल घुमायो हुननि जबल घुमाया असां सभु अर्तुरुल गाज़िया एक्टर थी वियासीं सफ़ा ईअं घोड़नि ते चढ़ी को तुर्गुल लॻो पियो को अर्तुरुल लॻो पियो त को बमसी लॻो पियो 2 hours later. न्यू मरीअ खां पोइ असां पुॻासीं आज़ाद कश्मीर जिथे बोर्ड लॻो पियो वेलकम टू आज़ाद कश्मीर The next day. सुबुह जो तयार थी निकितासीं सॼी संगत सां जिथे असांखे नदीअ ते वञिणो ऐं घुमणो हुयो मूं खाल अहिड़ा पटका आया जो सफ़ा सदोरो धाड़ेल पिया लॻूं थोरी देरि खां पोइ असां नदीअ ते पहुची वियासीं जिथे एॾो थधो पाणी हो जो असां हुन में पेर विझूं पिया ॼण बर्फ़ ते पेर रखी छॾियासीं उन खां पोइ अची नदीअ जे कपर ते वेठासीं जिथे तमामु थधी हवा हुई ऐं एॾो थधो पाणी हो जिथे मुंहिंजी दिलि चयो त संगत खे हिकिड़ो कलाम ॿुधायां पर अहिड़ो कलाम ॿुधायुमि जो माशूक शर खां किनो आवाज़ हो वाजिद सफ़ा छितो कैमरामैन थी पियो ऐं संगत जा एॾा फोटूं कढियईं जो सफ़ा अञा ताईं फ्रेम में कढाए रखी छॾिया अथनि कंहिंखे ॾे ई कोन थो एॾो भलो कैमरामैन थी वियो जो सफ़ा नदीअ में लही पियो पांचा पांचा भिॼी वियुसि पोइ वरी वाजिद असां चयो एॾी भली कैमरामैनी थो करी असांजा 2-3 फोटूं कढ ऐं ॾाढो अची वियो परियल शाह जंहिं नदीअ जो नज़ारो वठंदे अहिड़ो गानो ॿुधायो जो मूंखां सफ़ा किनो मूंखे अल छा पियो थिए हुनजो गानो ॿुधी थोरी देरि खां पोइ असां उतां निकितासीं KPK जी तरफ़ जिथे जबल मां VIP सुरंग हुई जितां अंदरूं रस्तो हुयो अंदरि जो पुॻासीं त सफ़ा जहिड़ो गेमिन में रोड हूंदो आहे अहिड़ो हुयो दिलि खे करार अची वियो दिलि खे सुकून अची वियो इमरान ख़ान जूं ॾाढियूं तारीफ़ूं कयूं सभिनी उतां जा रोड ॾिसी दिलि खे करार ऐं सुकून त आयो पर असांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में आई त असांजे नारे तालके जा अहिड़ा किना रोड आहिनि जो चूंडके ताईं वञूं था त असांखे पेट में सूर पइजी थो वञे The next day. राति जो असां पुॻा हुयासीं लाहौर में जिथे असां रहियासीं हीउ असांजो कमिरो हुयो ऐं सुबुह जो हिते बारिश शुरू थी वई तयार थी असां निकिरी आयासीं ॿाहिरि बि सॼो रोड पाणी हुयो ऐं असां पंहिंजी गाॾीअ में अची वेठासीं ऐं दाताई दरबार ॾे असांजो सफ़र शुरू थी वियो 1 hour later. थोरी देरि खां पोइ असां दाताई दरबार में पुॼी वियासीं ऐं जिथे दाताई दरबार जो नज़ारो ॾिठोसीं ऐं दुआऊं घुरियूंसीं ऐं संगत हीउ व्लॉग हिते ई एंड था कयूं इन खां पोइ हिन जो नेक्स्ट पार्ट ईंदो उहो ज़रूरु ॾिसिजो महिरबानी